अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब ड्रामे में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाल लिखे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बेल नसने करंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी, तव्हांखे भी वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों ककर पंहिंजी माउ खे चवंदो त तूं कूंज खे ॿनी ते अकेली न छॾींदी कर ऐं तूं उन्हनि सां गॾु वेंदी कर। ककर जी मां ककर खे चवंदो त इन्हनि खे ॿनी ते छॾियां ऐं मां बि ॿनी ते वञा त पोयां कमु केरु कंदो ऐं मानी तूं पचाईंदे। ऐं ॿिए पासे ककर रेज़न खे चवंदो त सोडल वारा हाणे ॿिर में लिकी चुका आहिनि। जेॾी महिल बि हू ॿाहिरि निकिरंदा असां उन्हनि जो पीछो ज़रूरु कंदासीं ऐं हाणे सोडल वारनि जो ज़ोर कॾहिं बि न लॻंदो, छो जो मुराद जेल में आहे। ऐं ॿिए पासे रेस शाहनवाज़ खे रेज़न चवंदो त अगरि तूं मुराद खे झुकाए सघीं थो त पोइ असां बि रेस मंसूर खे झुकाए सघूं था। बाक़ी अगरि तूं मुराद खे ढारे ॾींदे त पोइ असां बि रेस मंसूर खे ढारे ॾींदासीं। अहिड़े हिसाब सां पोइ रेस मंसूर तुंहिंजे ॻिची में पइजी वेंदो। रेस शाहनवाज़ चवंदो त मां मुराद खे अहिड़ो करे छॾींदुसि जो तुंहिंजे पेरनि जे अॻियां अची झुकंदो, लेकिन मूंखे हर हाल में इहा मंसूर मुअल हुजे। अगरि तूं मंसूर खे मारे छॾींदो त मां पोइ तोखे करोड़पति करे छॾींदुसि। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।